नाज़िर शहबाद कोट में पुलिस मुक़ाबले दौरान पुलिस अहलकार शहीद ऐं 2 ॾोहारी मारिजी विया आहिनि। तफ़सील ॿुधाइण लाइ लाइन ते आहे साजिद खड़जी। साजिद, वधीक तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शहदादकोट शहर में जो है पुलिस ऐं ॾोहारनि में जो है मुक़ाबलो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में एक पुलिस एहलकार शहीद थी वियो आहे ऐं जेको आहे 2 जेके ॾोहारी आहिनि उहे पिणु मारिजी विया आहिनि। मां आपको ॿुधाईंदो हलां त शहर जी मच्छी मार्केट वेझो जेको आहे फुर दौरान पुलिस ऐं हथियार बंदनि में फायरिंग थी पई। नतीजे में जेको आहे पुलिस एहलकार आहे जेको अब्दुल रसूल सुमरो उहो जेको आहे शहीद थी वियो आहे, जंहिंखे जेको आहे पुलिस खणाए जेको आहे अस्पताल आंदो, जंहिंखां बाद में जेको आहे पुलिस हिकु जेको आहे ॾोहारी खे पिणु गिरफ़्तार करे वरितो हुयो। वाक़े बाद SSP कंबर शहदादकोट उहो अस्पताल में पहुतो आहे, जंहिं मीडिया सां ॻाल्हियूं कयूं आहिनि। एहलकार जेको शहीद थी वियो आहे उहो शहदादकोट कुबे बस स्टैंड जो रहवासी आहे। SSP जेको आहे कंबर शहदादकोट मोहम्मद कलीम जेको आहे उहो हींअर अस्पताल में पहुतो आहे ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो आहे त ए सेक्शन पुलिस सां जेको आहे मुक़ाबले में पुलिस एहलकार अब्दुल रसूल सुमरो शहीद थियो हुयो ऐं हिकु ॾोहारी खे जेको आहे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो, जंहिंखे ॾोहारनि वरी जेको आहे मुक़ाबलो करे छॾाए विया ऐं पुलिस ॾोहारनि जे पोयां वरी बगे रोड ते वरी पुलिस ऐं ॾोहारनि में जेको आहे मुक़ाबलो थियो त नतीजे में जेके 2 ॾोहारी आहिनि उहे मारिजी विया आहिनि। SSP मोहम्मद कलीम जेको आहे चयो त हिकु ॾोहारी फरार आहे, जंहिंजी गिरफ़्तारीअ लाइ पिणु नाकाबंदी थियल आहे ऐं पुलिस ॻोल्हा में मसरूफ़ आहे। मारिजी वियल ॾोहारनि जी जेकी आहे सुञाणप उहा न थी सघी आहे। संदन लाश जेके आहिनि उहे अस्पताल में पियल आहिनि। साजिद, महिरबानी।